हरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। जोड़े जोड़ जहान जी जल पाण कयई परवार तहादी हामी हाशमी सरदारे सरदार सूहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार पहुंचा रही चना चौधार हुआ है कांदा हबीब सी हुआ है कांदा हबीब सी मंजा मुहिब मिठा मन ठार सिद्दीक़ सादिक़ सिद्क़ में सदो यार वार उमर अदालत आला उस्मान इज्जत वार कादिर कया कुर्ब जा अली असी इक़रार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सलातु वस्सलामु अलैका या रहमतन लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ूं उन करीम रब जल्ल जलालुहु के लाइक़ आहिनि जंहिं अॼु असां सभिनि खे मोरो शहर जामिया मस्जिद ताज शरीफ में हीअ बाबरकत मीलाद शरीफ जी महफ़िल नसीब फरमाई आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनि जी हाज़िरी पंहिंजी दरबार पाक में क़बूल फरमाए। जेके भी असां हिते आयासीं असां सभिनि जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमाए। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजी ज़ात बरक़ात सां मुहब्बत इश्क ऐं ईमान जो नातो रखियो अथऊं शाल क़ियामत ताईं निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजी बाबरकत महफ़िल में बड़े तादाद में उलमा इकराम मशाइख़ अज़ाम हुफ़ाज़ नात ख़ान मुअज़्ज़ज़ीन ऐं सादात इकराम जलवा अफ़रोज़ आहिनि जिनजे दुआउनि सां ऐं ज़ेरे नज़र ही बाबरकत महफ़िल रवां दवां आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इन्हनि जे साये खे असां फ़क़ीरनि जे मथां घणी देर क़ाइम फरमाए। जिन दोस्तन मुहिब्बन ही बाबरकत महफ़िल सजाई असां सभिनी जा दुआ आहियूं। अल्लाह तबारक व तआला दारैन में उन्हनि खे इन अॼोकी बाबरकत महफ़िल जो अजर अज़ीम अता फरमाए। ख़ुसूसियत सां असां थोराईंदा बि आहियूं पंहिंजे मुहसिन हज़रत अल्लामा शेखुल हदीस व तफसीर क़िबला साईं गुल मोहम्मद साहिब जा सब्सक्राइब कयो असांजे चैनल जिन असां सां मोहब्बत फरमाई आहे ऐं रुगो संदन मोहब्बत न बल्कि जेतरे कदर मुखे याद आ 4 पीढ़ियुनि खां वठी असांजी ही मोहब्बत हली रही आहे।
असांखे उम्मीद आहे त अॻिते बि इहा असांजी मोहब्बत क़ाइम दाइम रहंदी। वरी नंढा साहिबज़ादा साईं उन्हनि सां हिकिड़ी अनोखी पंहिंजी मोहब्बत आहे। जॾहिं पाण पढ़ंदा हुआ असां पढ़ंदा हुआसीं उन वक़्त खां वठी उहा हिकिड़ी मोहब्बत आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला या पंहिंजी रज़ा जे ख़ातिर असांखे मोहब्बत अता फरमाए ऐं असां सभु दुआगू आहियूं साईं जन जा अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे ख़िदरी हयाती तंदुरुस्ती सिहत सलामती अता फरमाए। हिन इदारे वॾे वक़्त खां वठी पीढ़ियुनि खां वठी दीन मदीन जी ख़िदमत कई आहे ऐं उहा ख़िदमत करे रहिया आहिनि। उन ख़िदमत जो अल्लाह सुब्हानहु व तआला खे सिलो बि अता फरमायो आहे ऐं आख़िरत में अञा मज़ीद इन्हनि खे सिलो मिली बि रहियो आहे, मिलंदो बि रहंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला हिन इदारे खे शाद ऐं आबाद फरमाए। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सुन्नत मुबारका ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। असां दुआगू आहियूं पूरी इंतज़ामिया ख़ुसूसियत सां मोहतरम भाऊ मंसूर अहमद मेमन साहिब ऐं जेके साथी आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे दारैन में इन्ही जो अजर अज़ीम अता फरमाए। अॼोकी ही बाबरकत महफ़िल मीलाद शरीफ जे हवाले सां मुनाक़िद कई वई आहे। हूअं त हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद असां सुन्नी त सॼो साल मल्हाईंदा रहंदा आहियूं, सॼो साल मल्हाईंदा रहंदा आहियूं। हता कि असां जेको खाईंदा आहियूं इहो बि मुस्तफ़ा जो सदको ई मीलाद सम्झी करे खाईंदा आहियूं। पानी जो ढुक पीअंदा आहियूं इहो बि हबीबन करीमन जो सदको ई मुस्तफ़ा जो मीलाद सम्झी करे पीअंदा आहियूं। ऐं हीअ रुगो अक़ीदत न बल्कि अक़ीदो ई आहे ऐं इहो अक़ीदो हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम ई अता फरमायो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाईंदा इन्नमा अना आसिम वल्लाहु युअती, ॾियण वारो त अल्लाह पर विरहाइण वारो त मां मुस्तफ़ा करीम आहियां। न विरहाइण वारो मां या महबूब था फरमाए अना आसिम मां विरहाइण वारो या ॾियण वारो अल्लाह। पोइ नेमत ज़ाहिर जी हुजे या नेमत बातिन जी हुजे, नेमत दुनिया जी हुजे या नेमत क़ब्र जी हुजे, नेमत आलम अरवाह जी हुजे या आलम नूर जी हुजे या वह नेमत आलम उखरा जी हुजे, वह कहिड़ी बि नेमत आहे ॾियण वारो बेशक दातार आहे पर विरहाइण वारो असां जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे सदके अल्लाह सुब्हानहु व तआला इहे असांखे नेमत अता फरमायूं। पोइ असां उन जो मीलाद बि मल्हाईंदा आहियूं ऐं उन जो असां उन जी तारीफ़ बि कंदा आहियूं, उन जो असां शान बि ॻाईंदा आहियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे वजूद ई इनजे करे ॾिनो आहे जो मुस्तफ़ा जो शान ॻाईंदा आहियूं। छो हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत कुफ़ार खे काफ़िरनि खे दीन हक़ जे तरफ़ सॾियो, हिकिड़े वहदहू ला शरीक लहू जे तरफ़ हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सॼो जिन जे नसीब में हो उन मञो, बाक़ी ॿियनि पुठ ॾिनी मुंहुं मोड़ियो भॻा। हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम मवाइज़ हसना सां उन्हनि खे पंहिंजे तरफ़ मुतवज्जो पे फरमायो, लेकिन उन्हनि जे दिलनि जे मथां जो मोहरूं लॻल हुयूं हू न पिया अचनि त अल्लाह सुब्हानहु व तआला ईअं इरशाद फरमायो सुम्मुम बुकमुन उम्युन फहुम ला यरजिऊन। सोना ये ॿोड़ा आहिनि, ये अंधा गूंगा आहिनि। सुम्मुम बुकमुन उम्युन ॿोड़ा आहिनि, ये गूंगा आहिनि, अंधा आहिनि। फहुम ला यरजिऊन हाणे न मोटंदा, तव्हां तिन्हनि खे सॾु करे रहिया आहियो पर इहे न मोटंदा। इहे अंधा बि आहिनि, इहे ॿोड़ा बि आहिनि, इहे गूंगा बि आहिनि। ऐं जॾहिं त तारीख़ मथां मालूम थी रहियो आहे अबू जहल अंधो ॿोड़ो गूंगो कोन हुओ, अबू लहब अंधो ॿोड़ो गूंगो कोन हो, अतबा रबीआ शेबा वग़ैरह अंधा ॿोड़ा गूंगा कोन हुआ। इन्हनि खे अखियूं हुयूं, इन्हनि खे कन बि हुआ, इन्हनि खे ज़ुबान बि हुई, इहे ॻाल्हाईंदा बि हुआ, इहे ॿुधंदा बि हुआ, इहे ॾिसंदा बि हुआ। पर पोइ बि अल्लाह सुब्हानहु व तआला जो क़ुरान थो फरमाए इहे अंधा बि आहिनि, इहे ॿोड़ा बि आहिनि, इहे गूंगा बि आहिनि। जॾहिं त क़ुरान करीम जे अंदर शक त पंहिंजी जाइ ते
पर शाइबो भी कोन्हे को, शाइबे जी भी गुंजाइश कान्हे का। असा जो कलाम रब जो कलाम पाक आहे, वमन अस्दक़ मिनल्लाहि क़ीला, अल्लाह ताला का वधीक जो सच ॻाल्हाइण वारो केरु हूंदो? रब का वधीक सच ॻाल्हाइण वारो ॿियो केरु आहे? वो अल्लाह तबारक व तआला सच फरमाए थो, वो रब भी सच फरमाए रहियो आहे, ऐं तारीख़ भी सच ॿुधाए रही आहे त अबू जहल वग़ैरह ये कुफार अंधा बोड़ा गूंगा कौन हुआ? रब तो फरमाए अंधा बोड़ा गूंगा है। छा मतलब आहे? इन्हनि खे कन बेशक आहिनि पर बोड़ा हिन लिहाज़ सां आहे जो इन्हनि कननि सां मुस्तफ़ा जी तारीफ़ इन्हनि खां बर्दाश्त नथी थी सघे पई। इन्हनि खे अखियूं आहिनि, हबीबन करीमन जो हुस्न और जमाल इन्हनि खां बर्दाश्त नथो थी सघे। इन्हनि खे ज़ुबान आहे लेकिन मुस्तफ़ा करीम की तारीफ़ इन्हनि जी ज़ुबान ते नथी अची सघे। पर रब करीम फरमायो कन हूंदे भी है बोड़ा, अखि हूंदे भी अंधा, ज़ुबान हूंदे भी गंदूगा है। मालूम थियो ही कन, ही अखियूं, ही ज़ुबान, ही वजूद ही रब करीम असांखे मुस्तफ़ा जी तारीफ़ लाइ अता फरमायो आहे। मोहब्बत में जियारे, इन्हीं मोहब्बत में असांजो खात्मो फरमाए। आमीन तो दोस्तों, मीलाद महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिंदो उलमा इकराम तव्हां के हिन महीने बिलखुसूस हिन महीने में कई दलाइल तव्हां के ॾिना आहिनि त मीलाद शरीफ मल्हाइण खुद रब्बुल आलमीन जल्ल शानहू बेमिसाल अल्लाह ताला जी सुन्नत आहे, उनजो इहो तरीक़ो रहियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पाण पंहिंजो मीलाद मल्हायो, सहाबा इकराम मीलाद मल्हायो, ताबिईन मीलाद मल्हायो, उलमा रब्बानीयीन मीलाद मल्हायो, औलिया उम्मत मीलाद मल्हायो। अॼु ताईं उहो मीलाद हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हली रहियो आहे। इन मीलाद जे हवाले सां हिकिड़ी सिहाए सिता मझा हदीस पढ़ण जो इरादो रखां थो। मिठे महबूबन करीमन जी हदीस पाक आहे, पर मिठे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मिठी हदीस, मिठे बोल ॿुधण खां पहिरां पंहिंजे ज़ुबान पंहिंजे वात खे बि मिठो कयो। उहो कीअं मिठो थींदो? महबूब जे मथां दरूद पढ़ंदासीं त असांजो वात बि मिठो थी वेंदो। अचो त असां नंढा वॾा गॾिजी पंहिंजे महबूब जे मथां ही सुहिणो दरूद पढ़ूं था। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अया बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सिहाए सिता मझा सुनने निसाई जी ही हदीस पाक आहे, जेको असां वटि किताब सुनने निसाई जो छापे में आहे, उन्हीं जो जुज़ ॿियो सफ़ो नंबर 310 हदीस पाक अचे पई त इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरज अला हल्का, बेशक पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े ॾींहुं पंहिंजे हवेली पाक मझा या मस्जिद मुबारक मझा हिकु हल्के, हिकु महफ़िल, हिकु जमायत जे अंदर पाण अचे जलवा अफ़रोज़ थी आहे। यानी मिन अस्हाबिही, उहा जमायत असहाबन सगोरन जी हुई, वो हल्को असहाबन सगोरन जो हो, असहाबन सगोरन जी महफ़िल थी रही हुई। हुज़ूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बरकात ने महफ़िल में जलवा अफ़रोज़ थी विया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, जॾहिं के ख़ासि महिमान जो इंतज़ार हूंदो आहे, पंहिंजी महफ़िल में ईंदो आहे त अचण सां जमायत में केॾी ख़ुशी थी वेंदी आहे। त ॿुधा त जॾहिं महबूब करीम सहाबा जे विच में आया हूंदा त केॾी न वॾी ख़ुशी थी वई हूंदी। चेहरा नूर सां महकंदा हूंदा, दिलियूं मेन सां पुर लॻियूं पियूं हूंदियूं, दिमाग़ मुअत्तर थी विया हूंदा। हुज़ूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जलवा अफ़रोज़ थी विया। फ़क़ाल, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, मा अजलसकुम, अॼु कहिड़ी चीज़ तव्हांखे जलसो करायो आहे? ही छाजो जलसो आहे? कहिड़े मौज़ू ते जलसो आहे? मा अजलसकुम, कहिड़ी चीज़ तव्हांखे वेहारियो आहे? कहिड़ी चीज़ तव्हांखे जलसो करायो आहे?
कालू अर्ज करण लगा जलसना नदउल्लाह असा इन्हीं जे करे जलसो था कयूं त पंहिंजे रब खां दुआऊं घुरो व नहमदहू अला मा हदाना लिदीन ऐं ॿियो मौज़ू असांजो ही आहे असां पंहिंजे रब करीम जल शानहू जी हम्द कयूं उन जी तारीफ़ कयूं जो अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजो दीन इस्लाम अता फरमायो आहे ॿ मौज़ू हिकु दुआ ॿियो मौज़ू रब करीम जी हम्द दीन इस्लाम ते ऐं टियों मौज़ू असांजो आहे व मन अलैना बिक ऐं तव्हां जहिड़ी नेमत जेका अल्लाह असांखे ॾिनी आहे इन नेमत खे ॻाइण जे लाइ अॼु ई असां जलसो करे रहिया आहियूं टे मौज़ू आहिनि असांजे जलसे जा हिकु रब करीम खां दुआऊं ॿिए नंबर ते अल्लाह सुब्हानहू व तआला जी तारीफ़ टियों क़िबला तव्हां जहिड़ी नेमत जेका असांखे मिली आहे इन नेमत ते रब जो शुक्र बि अदा करे रहिया आहियो त इन नेमत खे बि ॻाए रहिया आहियो ऐं यकीन ॼाणो त अॼु को ही ताज मस्जिद में जलसो असांजो उहो बि इन्ही मौज़ू ते आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला खां गॾिजी सभई असां दुआ घुरो जॾहिं 40 मुस्लमान कंहिं मैयत जे जनाज़े ते गॾु थींदा आहिनि अल्लाह तबारक व तआला उन 40 जी दुआ जे करे मैयत खे माफ़ करे छॾींदो आहे 40 जी दुआ क़बूल थींदी आहे ही हेॾी वॾी जॾहिं जमात गॾु थी आहे जॾहिं दुआ कई वेंदी अल्लाह कंदो त सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा ऐं रब करीम असांजे मुल्क में अमन अमान पैदा फरमाईंदो अमन सलामती पैदा फरमाईंदो दहशतगर्दी असांजे मुल्क मां दूर फरमाईंदो असांजी फौज खे रब करीम सोभ अता फरमाईंदो उन खां बाद पंहिंजे रब करीम जी हम्द करे रहिया आहियूं शुक्र करे रहिया आहियूं असांखे दीन इस्लाम मिलियो पोइ इस्लाम जे नाले ते केतिरा ई फिरका पैदा थिया लेकिन अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे जमायत अहले सुन्नत अता फरमाई आहे अहले सुन्नत व जमायत हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया यदुल्लाहि अलल जमाअ अल्लाह सुब्हानहू व तआला जे रहम करम वारो हथ जमायत जे मथा है असांखे अहले सुन्नत व जमायत जो अकीदो नसीब थियो आहे उन खां बाद जेको टियों अहम मौज़ू असांजो आहे जो पंहिंजे महबूब करीम जे तशरीफ़ आवरीअ ते ख़ुशीअ जो इज़हार बि करे रहिया आहियूं पंहिंजे रब करीम जो शुक्र बि अदा करे रहिया आहियूं इलाहुल आलमीन तुंहिंजो शुक्र आहे अहिड़ो तो महबूब असांखे अता फरमायो आहे सिकंदर दुनिया जा सिकंदा बि नबी सगोरा उन जे लाइ दुआ घुरंदा बि इलाहुल आलमीन अणघुरियो तो महबूब असांखे अता फरमायो पोइ असां बि अहिड़ियूं महफ़िलूं सजाए करे तुंहिंजी दरबार में अर्ज़ कंदा आहियूं त मौला शुक्र कजोसी सुपरी जीअरे जान बिया वेठे जंजी वट में कोड़े जा करार हणे धनी कर मधार पाड़ो तहबीरी अजा रब करीम जो शुक्र अदा करे रहिया आहियूं जे अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अता फरमायो मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमाइन जेकी महफिल करे रहिया हुआ उन्हनि खां इरशाद फरमाए करे सवाल करे रहिया आहिनि पुछा करे रहिया आहिनि अल्लाहि मा अजलसकुम इल्ला ज़ालिक कसम साण अज तवां जो जलसो खास इन्हीं मौजू ते कालू अल्लाह मा अजलसना इल्ला ज़ालिक अर्ज करण लगा के बला असा के कसम है असा जो जलसो खास इन्हीं मौजू ते रब करीम का दुआ भी घुरो उन्हीं जी तारीफ भी कयो ऐ तवां जी नेमत भी असा गायो इन टिन मौजू ते असा जो जलसो मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाने बिया अमा इन्नी लम अस्तहलिफकुम तुहमतन लकुम मा जो तवां के कसम खणायो इन्हीं जे करे न तो तवां में मुझो को पियो गुमाना
मूंखे ख़बर आहे तव्हां इन मक़सद जे करे जलसो करे रहिया आहियो पर छो मूं तव्हांखे कसम ॾिनो आहे हबीबन करीमन खे ख़ुशी थी पई आहे उन ख़ुशीअ जो इज़हार हिननि लफ़्ज़नि मुबारकनि सां फरमाए रहिया आहिनि इन्नमा जिब्रील अलैहिस्सलाम हकीकत में मूं वटि जिब्रील अलैहिस्सलाम आयो फअख़बरनी उनी अची करे मूंखे ख़बर ॾिनी आहे अन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल युबाही बिकुमुल मलाइका बेशक अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इन्हीअ जलसे ते अॼु मलाइकनि जे मथां फ़ख्र फरमाए रहियो आहे चयो सुभान अल्लाह हथ मथे खड़ी करे हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि पिया सियासता जी हदीस पाक आहे त रब करीम मलाइकनि जे मथां फ़ख्र फरमाए रहियो आहे तव्हांजे अॼोके हिन जलसे ते ॼण त रब करीम जल शानु राज़ी थी रहियो आहे जेको महबूब मां हिते उम्मत खे अता फरमायो आहे उहा बेक़दरी उम्मत न आहे उन उम्मत मुंहिंजे महबूब जो कदर भी कयो आहे मुंहिंजे महबूब जो शान भी गाए रहिया आहे त मुंहिंजी तारीफ़ भी करे रहिया आहिनि ॾिसो त असांजे हिन बाबरकत जलसे जे अंदर मुस्तफ़ा जी तारीफ़ भी थी रही आहे त सुभान अल्लाह जो सदाओ रब करीम जी भी हम्द सना हली रही आहे मुंहिंजा दोस्तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहिड़े जलसे खे ॾिसी करे ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं रब करीम भी राज़ी थी रहियो आहे पोइ अॼोको असांजो जलसो भी ख़ासि इन मक़सद जे लाइ आहे असांखे उमेद आहे अॼु असांजे मथां भी असांजो रब बि राज़ी थी रहियो आहे त मदीने वारो मीर भी राज़ी थी रहियो आहे असां अहले सुन्नत व जमाअत जो मक़सद आहे हुजूर पुर नूर राज़ी हुजनि असांखे त उन्ही खे राज़ी करणो आहे अल्लाह जल शानू खे राज़ी करणो आहे जंहिंमें हू राज़ी थियनि अहिड़ी महफ़िल में जॾहिं राज़ी थियनि था त पोइ असां छो न अहिड़ियूं महफ़िलूं हबीबन करीमन जो सजाईंदा रहंदासीं सहाबा इकराम अहिड़ियूं महफ़िलूं सजायूं हाणे अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे महबूब करीम जो पाण मीलाद बयान फरमाए रहियो आहे चओ सुभान अल्लाह उसां गॾिजी दुरूद शरीफ़ हिकिड़ो दफ़ो पढ़ो त असां हबीबन करीमन जो मीलाद ते खणंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानो इरशाद फरमाइंदो आहे या बेशक तव्हां वटि तव्हांजे पालनहार जे तरफ़ खां बुरहान अची वियो आहे वअनज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं तव्हांजे तरफ़ असां नूर रोशन नाज़िल कयो आहे नूर मुबीन मझा मुराद क़ुरान करीम आहे बुरहान मजा मुराद महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी ज़ात बाबरकात आहे अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे त इंसान मुंहिंजो महबूब तव्हां वटि बुरहान बणिजी करे आयो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला हबीबन करीम जे अचण जी ॻाल्हि फरमाए रहियो आहे मीलाद जी हक़ीक़त ही आहे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तशरीफ़ आवरी जी ॻाल्हि कजे असां मीलाद मल्हाईंदा आहियूं मसलन असां हिन मस्जिद शरीफ़ में मीलाद मल्हायोसीं त मस्जिद जे अंदरि जेतिरा माण्हू मौजूद आहिनि असां उन्हनि खे हबीबन करीम जे तशरीफ़ आवरी जी ॻाल्हि ॿुधाए रहिया आहियूं या स्पीकर जे ज़रिए ॿाहिरि जेके माण्हू ॿुधी रहिया आहिनि कॾहिं असां जलसो वॾो कंदा आहियूं कॾहिं असां रैली कढंदा आहियूं कॾहिं असां शहर खे ॿुधायूं कॾहिं असां घटीअ खे ॿुधायूं कॾहिं महदूद माण्हुनि खे ॿुधायूं पर अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जो जेको मीलाद बयान करे रहियो आहे रुगो मके वारनि खे नथो ॿुधाए रुगो हिजाज़ वारनि खे नथो ॿुधाए रुगो अरब वारनि खे नथो ॿुधाए रुगो मञण वारनि खे नथो ॿुधाए पर अल्लाह सुब्हानहु व तआला सभिनी इंसाननि खे ऐलान करे मुस्तफ़ा जो मीलाद ॿुधाए रहियो आहे मञण वारा बि ॿुधनि न
पे फरमाया अय्युहन्नास, ऐ इंसान, वो इंसान मोमिन है या मुशरिक है या मुनाफिक है, केड़ा भी इंसान है, अल्लाह तबारक व तआला उन्हें सभिनी सा मुखातब थी रहियो आ। अल्लाह तबारक व तआला फरमाए पियो त मुंहिंजो महबूब जो तव्हां वटि आयो आ, कीअं आयो आ? बुरहान बणजी करे आयो आहे। तव्हां उलमाए इकराम का बुरहान जी बार बार माना ॿुधी आहे। बुरहान जो केतिरो ई मानाऊं आहिनि। बुरहान जी माना मौजज़ो, बुरहान जी माना दलील, बुरहान जी माना रस्ते जो सूहो। हुजूर पुर नूर अलैहिस्सलाम जिन बुरहान बणजी आया। बुरहान माना दलील, दुश्मन जे लाइ खुदा ताला जी दलील बणजी आया है, मोमिनन जे लाइ पाण मौजज़ो बणजी आया है, ऐं फ़कीरन जे लाइ पाण अल्लाह जी राह जा सूहा बणजी आया है। आरफन ऐं आशिकन जे लाइ रब करीम जी राह जा पाण सूहा बणजी आया है। अल्लाह तबारक व तआला हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात के बुरहान फरमायो, मौजज़ो फरमायो, दलील फरमायो, रस्ते जो सूहो फरमायो। हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अल्लाह तबारक व तआला जे रस्ते जा सूहा है। तो जंहिंखे भी रब जे राह ते हलणो आहे, मुस्तफ़ा जे कढ लगे तो रब करीम जी दरबार ते पहुची वेंदो। हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके अल्लाह सुब्हानहु व तआला मौजज़ो फरमायो, सॼो वजूद महबूबन करीमन जो मौजज़ो। ॿियनि असाब ॿियनि नबियनि सगोरनि खे अल्लाह तबारक व तआला मौजज़ा अता फरमाया, अलॻि अलॻि मौजज़ा। कंहिंजे हथ में मौजज़ो, कंहिंजी फूक में मौजज़ो, कंहिंजी निगाह में मौजज़ो, कंहिंजी लठ में मौजज़ो वग़ैरह। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे सॼे वजूद खे अल्लाह सुब्हानहु व तआला मौजज़ो फरमायो। ॾिसो त महबूबन करीमन जो अल्लाह तबारक व तआला पाछो ई पैदा कोन फरमायो आहे। हर जिस्म जो पाछो हूंदो आहे, हर जिस्म जो पाछो हूंदो आहे, लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म त आहे, पाछो नज़र कोन थो अचे। इन्ही जे करे जो पाछो उन चीज़ जो मिसल हूंदो आहे। जेकॾहिं मोटरसाइकिल बीठल हुजे, उन जो पाछो मोटरसाइकिल चढ़ो ई थी बीहंदो। जेकॾहिं कार बीठल आहे, उन जो पाछो कार चढ़ो थी बीहंदो। जे माण्हू बीठल आहे, उन जो पाछो माण्हू चढ़ो थी करे बीहंदो। अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जो मिसल ई पैदा कोन फरमायो, त रब पाछो ई पैदा कोन फरमायो। मुस्तफ़ा करीम जो मिसल थी पवे, अल्लाह तबारक व तआला पाछो ई पैदा कोन फरमायो। सदन वॾो सॼो वजूद मुबारक ई मौजज़ो ई मौजज़ो आहे। सदन ज़ुल्फ़ मुबारक, वार मुबारक मौजज़ो। चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। रात ज़ुल्फ़ मुबारक मौजज़ो, वार मुबारक मौजज़ो। जेकॾहिं वार किरी पवे के मानी में अचे, पानी में अचे, माण्हू निफ़रत कंदा आहिनि, लेकिन हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे वार मुबारकन में अल्लाह ताला शिफ़ाई शिफ़ा रखी आहे। शिफ़ाई शिफ़ा रब करीम रखी आहे। सहाबा इकराम प्याले में हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिना मुंह मुबारक रखी करे पानी विझंदा हुआ, पोइ पानी पीअंदा हुआ। जहिड़े भी क़िस्म जो बीमार हूंदो हो तो चङो भलो थी वेंदो। सदन वार मुबारक जो एडो वडो मौजज़ो सुनो लाल लतीफ़ सरकार से रिश्त छाथो इरशाद फरमाया। हजरत भिट धनी बादशाह रहमतुल्लाहि ताला अलैहि जल इरशाद फरमाइंदा है त किरोड़े कमर थियल वरी एड़ा शम्स भी शुमार, हिकड़ो सिज न हिकड़ो चंद्र न, पंज पंजाह सोल, बल्कि पाण फरमाइंदा है त किरोड़े कमर थियल वरी अहिड़ा शम्स भी शुमार, पोइ जे पथरो थिए पिरीअ जो रब वीही पती वार, सारी सभ जमार चंद्र चंद्रो की न करे। एक बार मुबारक जेकॾहिं ज़ाहिर थी पवे, हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी असलियत नूर आहे। संदन ज़ाहिर मुबारक जिस्म जेको आहे सो बशर आहे। नूर आहे त बि नूर बेमिसाल आहे।
बशर है तभी बशर बेमिसाल है कि जेड़ा पान बशर ना है बेमिसाल बशरा है इन्हें नूर जे मथा 70,000 पर्दा बशरियत जा चढ़ला है वो भी एडो कमाला जो सुनो भिदाई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि ने फरमाए रहा हुआ ई महबूबन करीम जो रुख अनवर तवडी गाला हबीबन करीम जो दंत मुबारक तवडी गाला नह मुबारक तवडी गाला चश्म मुबारक तवडी गाला पर बार के कारा होता है ये उतरा जो भी जे कदा हबीबन करीम अलैहिस्सलात व सलाम जिंदे बार मुबारक जो वीहा हिस्सो जाहिर थी बने बीहे हिस्से ता रबो हिकड़ो बशरियत जो पर तो लही पवे न की सुच जो शुआ रहे न की चंद्र जी चांद्रो की यही रहे तो नूरे मुस्तफा रहे लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम ने हुस्न जमाल के बाण बयान फरमाए दे इरशाद फरमाइदा है त अजत आधी रात जो अदा अजत आधी रात जो मुख प्री बसायो साण पेही दियो कतार में चंद्र भी बीठो सितारा भी रोशन है पर महबूबन करीम जो दीदार थो न की चंद्र रहो न की सितारा ही रहा बहुत महबूबन करीमन के अल्लाह सुब्हानहु व तआला हुस्न व जमाल अता फरमायो जुल्फ मुबारक मौजूदो सदन निगाह मुबारक भी मौजूदो जाओ सुभान अल्लाह असांजो निगाहूं एतिरो ॾिसंदियूं आहिनि जैसी ताईं नज़र पवे थी आॾो जेकॾहिं हथ अची वियो परते नज़र कान पवंदी आॾो जेकॾहिं दीवार अची वई परते नज़र कान पवंदी आॾो जबल अची वियो परते नज़र कान पवंदी पर हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाइनि पिया सही मुस्लिम शरीफ जी हदीस पाक आहे मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाइनि पिया इन्नल्लाह ज़वालियल अर्द फरअयतु मशारिकहा व मगारिबहा बेशक अल्लाह तबारक व तआला पूरी ज़मीन मुझे आॾो करे रखी आहे जाथा सिज उभरंदो आहे उते भी मुंहिंजी नज़र पवंदी आहे जाथे सिज लहंदो आहे मुंहिंजी उते भी नज़र पवंदी आहे रगो ही ज़मीन न बी हदीस पाक अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाह ताला अलैहि शरह मवाहिब लदुनिया के अंदर उनके बयान फरमायो अल्लामा तबरानी रहमतुल्लाह ताला अलैहि अल मुअज्जम के अंदर उनके बयान फरमायो अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहि जमउल जवामिअ किताब के अंदर ने हदीस पाक के नकल फरमायो हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाया है इन्नल्लाह कद रफ़अ लियद दुनिया फअना अंजुरु इलैहा व इला मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामह कअन्नमा अंजुरु इला कफ़ी हाज़िही अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो तो बेशक अल्लाह तबारक व तआला पूरी दुनिया मुझे आॾो खड़ी रखी आहे हिन दुनिया के अंदर जगह कुछ थी रहियो आहे वो हिन वक्त भी ॾिसी रहियो आहियां पर जेको क़यामत ताईं थियण वारो आहे उहो भी अॼु मां ॾिसी रहियो आहियां व इला मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामह क़यामत ताईं जेकी कुछ थियण वारो आहे उहो भी अॼु मां ॾिसी रहियो आहियां लेकिन हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे एॾे वॾी दुनिया खे ॾिसण जे लाइ क़यामत ताईं दुनिया खे ॾिसण जे लाइ खुर्दबीन की ज़रूरत कान्हे का दूरबीन की ज़रूरत कान्हे का सैटेलाइट की ज़रूरत कान्हे का के मथे जबल ते चढ़ण की ज़रूरत ना है बल्कि मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाइन था कअन्नमा अंजुरु इला कफ़ी हाज़िही ॼण पंहिंजे हथ जी मां हीअ तरी ॾिसंदो हुजां जीअं हिन तरीक़े ॾिसण जे लाइ का भी तकलीफ़ कान्हे का तीअं पूरी कायनात पूरी दुनिया खे ॾिसण जे लाइ मूंखे का भी तकलीफ़ कान्हे का उन वक़्त में तरी हर वक़्त आॾो मौजूद आहे त दुनिया भी हर वक़्त मुंहिंजे आॾो मौजूद आहे इन्ही जे करे असां पंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे हाज़िर भी चवंदा आहियूं त नाज़िर भी चवंदा आहियूं हाज़िर जी माना है मौजूद नाज़िर माना ॾिसण वारा जॾहिं पूरी दुनिया खे पाण हिन तरीक़े के मिसल
ॾिसी रहिया आहिनि, पोइ दरी जे आॾो पाण मौजूद बि आहिनि, दरीअ खे पाण ॾिसी बि रहिया आहिनि, दुनिया जे आॾो मौजूद बि आहिनि, दुनिया खे पाण ॾिसी बि रहिया आहिनि। इन सबब जे करे असां अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो आहे त असांजो नबी हाज़िर बि आहे त असांजो नबी नाज़िर बि आहे। हिन दुनिया के मथा नजर न बल्कि हबीबन करीमन जी नजर काथे थी वने। बुखारी शरीफ जी हदीस पाक मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम ने मिंबर मुबारक ते मस्जिद नबवी में जलवा अफरोज आहिनि। मिंबर मुबारक ते पाण इरशाद फरमाइन पिया इन्नी वल्लाहि लअंजुर इला हौदी अल-आन। पाण फरमात मुखे पंहिंजे रब जो कसम आहे, मुखे अल्लाह जो कसम आहे, बिना कंहिं शक शुबहे जे हिते बीठे या वेठे हिन वक्त में भी मां पंहिंजो हौज़े कौसर अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। हौज़े कौसर काथे आहे? जन्नत में आहे। जन्नत काथे आहे? इंद सिदरतिल मुंतहा। सिदरतुल मुंतहा जे पासे में आहे। सिदरतुल मुंतहा काथे आहे? सते आसमान जे मथा है। उते सते आसमान का मथे सिदरतुल मुंतहा, उनके पासे में जन्नत आहे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने काथे आहे? पाण मस्जिद नबवी में आहे। मस्जिद नबवी में वेठे वेठे मिंबर ते मथा जलवा अफरोज थींदे मस्जिद मुबारक के छत आहे, उन का मथे को आसमान आहे। पहिरियों आसमान बर्फ जो पानी जो बर्फ वांगुरु बधो पियो आहे। हितां खां वठी आसमान ॿाहिरि ताईं तक़रीबन 500 सालनि जो पंध आहे। इन जी थोल 500 साल आहे। उन खां मथे जेको ॿियो आसमान आहे सफेद संगमरमर जो आहे। 500 साल विच में मुफ़ासिलो आहे। उन खां बाद उहो जेको आसमान थुल्हो आहे उहो बि 500 साल जो आहे। उन खां मथे टियों आसमान उहो लोह जो आहे। उन जी थोल बि 500 साल जी आहे। उन खां मथे चौथों आसमान उहो पुट या पिसी जो आहे। उन जी थोल बि 500 साल आहे। उन खां मथे पंजो आसमान उहो चांदी जो ठहियल आहे। उन जी थोल बि 500 साल जो मुफ़ासिलो आहे। उन खां मथे पोइ छहों आसमान उहो सोन जो ठहियल आहे। उन जो मुफ़ासिलो बि 500 साल जो पंध आहे। उन खां मथे सतों आसमान ॻाढ़े याकूत जो आहे, ॻाढ़े पत्थर याकूत जो आहे। उन जो मुफ़ासिलो बि एतिरो वॾो आहे। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सते आसमान खां मथे जन्नत आहे। पोइ जन्नत जूं ॿाहिरां दीवारूं आहिनि, जन्नत जे अंदरि दरवाज़ा लॻल आहिनि, अंदरि पोइ हौज़े कौसर आहे। मदीने जा साईं मस्जिद नबवी में बीही करे कसम खणी करे बयान फरमा रहिया आहिनि, मुंहिंजी नज़र खे दीवारनि ताईं महदूद न कजो। मता इहो अक़ीदो रखिजो जिसकी नज़र दीवार के पीछे नहीं जाती, दीवार के पीछे का भी इल्म नहीं। इहो अक़ीदो न रखिजो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में आया है, मिंबर के मथा जलवा अफरोज आहिनि, सच्चा नबी कसम खयो बीठा आहिनि। मूंखे रब जो कसम आहे त मुंहिंजी नज़र खे न दीवार रोकींदी आहे, न छत रोकींदी आहे, न सोन रोकींदो आहे, न चांदी रोकींदी आहे, न लोह रोकींदो आहे, न पिसी टुट रोकींदी आहे। मुंहिंजी नज़र जिथे पहुचाईंदो आहे उते पहुची वेंदी आहे। करीमन जी नजर वने थी। चओ सुभान अल्लाह। नजर मुबारक भी मुस्तफा करीम जो मौजूज़ो आहे। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम कसम खणी करे ॻाल्हि था कनि। हाणे माण्हू जो पाण में जेकर झेड़ो थी पवे, हिकिड़ी धुर ते कसम अची वञे, ॿी धुर ते जेकर हुनखे कसम ॾिए थी त हू एतमाद करे वेंदा आहिनि। अॼुकल्ह जे 15वीं सदी जे माण्हू ते दुश्मन जे कसम ते एतबार करे हुन सां भाउ थी थो वञे। रसूलुल्लाह जे कसम ते कंहिंखे एतबार न आहे। चवनि पंहिंजी क़िस्मत खे ए सुन्नी तोखे मुबारक जेको तोखे रब मज़हब अहले सुन्नत जमाअत जो ॾिनो। तोखे मुबारक हुजे तोखे मूंखे जेको रब करीम ही अहले सुन्नत जमाअत जो असांखे मज़हब अता फरमायो आहे। दुआ घुर्त इन मज़हब में अल्लाह तबारक व तआला इन अक़ीदे ते जियारे, इन अक़ीदे ते असांजो ख़ात्मो फरमाए। वरी क़यामत जे ॾींहुं इन अक़ीदे जे अकाबिरीन सां रब करीम असांखे क़यामत में उथारे। आमीन। दोस्तों सल्लल्लाहु अलैहि
घुरा ताकि सलात पढ़ने में एडा सुस्त न थियो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा है त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाति अलैय, जो महफिलों मुझे मथा दरूद बड़ी बड़ी सीगारीदा रहो। अहले सुन्नत व जमात जे महफिल में भी दरूद हुंदो आ, असां जी नमाज में भी दरूद हुंदो आ, असां जे अज़ान खां पहिरियां भी दरूद हुंदो आ, त को भी दरूद हुंदो आ। इंशाअल्लाह तबारक व तआला सुन्नी जो साह निकरदो वेंदो, या रसूल अल्लाह जा नारा हणदो वेंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सात निगाह महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे नजर मुबारक जो कमाला सोने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन इरशाद फरमायो त खणी नेड़ खुमार जा कयो नाज नजर त सूरज शाखो झतियो कुमाणो कमर तारा कतियो ताइब थया अदा देखी दे दिल पर पोछ पोछो जो हर मुझे जान बजे त जमाल से। मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायन पिया ओ मुझा सहाबियो मता समझो दुर्गो मुस्तफा करीम सामू दिसी रहा है, बल्कि इन्नी ला अराकुम मिन वराए ज़हरी। सही बुखारी दी हदीस पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायन पिया त मां तव्हां खे पंहिंजे पुठीअ जे पोयां भी दिसी वठंदो आहियां। असां सोचरे में ॾिसंदा आहियूं, अंधारे में जेकॾहिं ॾिसूं त असांखे ॿी लाइट जी ज़रूरत पवंदी आहे, ॿिए नूर जा असां मुहताज थींदा आहियूं, तॾहिं असांजी नज़र कम कंदी आहे। पर मोमिननि जी माउ अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जन इरशाद फरमाईंदी आहे, असांजे हबीबन करीमन जी नज़र मुबारक छा आहे, यरा फी ज़ुलमा कमा यरा सोचरे में ॾिसंदा है त अहिड़ी तरह पाण अंधारे में भी ॾिसंदा है। अंधारो ही सोचरो मुस्तफा करीम जे लाइ बराबर आहे, इन्ही जे करे जो पाण अल्लाह जा नूर आहे। सदन नज़र मुबारक में अल्लाह तबारक व तआला इहो मौजज़ो रखी छॾियो आहे, भली खणी अज़ल खां दुश्मनी कंदो अचे, हमेशा वॾनि खां दुश्मनी कंदो अचे, खून जो प्यासी हुजे, जान जो वेरी हुजे, पर हिकिड़ो दफ़ो भी मुस्तफा जे नज़र मुबारक जे साम्हूं अची वेंदो आहे, नज़र नज़र साण मिली वेंदी आहे, पंहिंजा दीन धर्म दूर करे मुस्तफा जे कदमनि में किरी पवंदो आहे। जहानन जा सरदार, यतीमन जा यार, अड़न जा आधार, गरीबन जा कमहार, सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम जंदी ज़ात बरकात मक्के शरीफ के फतह करण जे लाइ फातिहाना अंदाज में पाण आया, मक्को मुबारक पाण फतह फरमायो, आम माफी जो ऐलान फरमाए छजो, सबकी के माफी मिली वई आ। इलाही माण्हू पंहिंजे घरनि में लिकी वेही रहिया, उन्हनि जे अंदर अबू जहल जो हिकिड़ो पुट हुओ, इकरमा उन्ही जो नालो आहे। इकरमा जॾहिं ॿुधो त कॾहिं ही असांजो मुल्क हुओ, असां हिते बाहूं लोॾे हलंदा हुआसीं, पर असांजी हुकूमत, असांजी ॻाल्हि ख़तम थी वई। अॼु त मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जन फातिहाना अंदाज़ साण मके पाक में दाख़िल थी विया आहिनि। हाणे हुकूमत उन्ही जी हलंदी, कानून उन्ही जो हलंदो, नारो भी उन्ही जो हलंदो, नालो भी उन्ही जो हलंदो, ॻाल्हि भी हाणे उन्ही जी हलंदी। असांजो रहण हिन शहर में हाणे बेकार थी वियो। पंहिंजे पीउ जी नसीहत में यादि करे, पीउ मूंखे नसीहत कई, अबू जहल नसीहत कई, भली तूं दुश्मनी कंदो रहिजाए, पर कॾहिं भी मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे साम्हूं न अचिजांइ। हुनजे अखियुनि मुबारकनि में अल्लाह तबारक व तआला एतिरी त ताक़त
जो कुव्वत रखी छड़ी आ जॾहिं बि जेको साम्हूं अची वेंदो आहे अखियूं अखियुनि में मिली वेंदियूं आहिनि पंहिंजा मज़हब पंहिंजा तरीक़ा छॾे मुस्तफ़ा जा कलमा पढ़णु शुरू करे ॾींदो आहे अबू जहल जो पुट पंहिंजे पीउ निभागे जी इहा नसीहत यादि करे मुल्क पंहिंजो छॾण जे लाइ तयार थी वियो न की हुजा न की ॾिसाई सही इकरमा मको बार छॾे करे जबलनि जो रुख कयो आहे जबलनि खां बि निकिरी करे पाण दरिया समुंड जो वञी रुख कयो आहे उतां कंहिं ॿेड़े ते चढ़ी करे कंहिं ॿिए मुल्क में हलियो वञा न की मां हुजा न की मां ॾिसां लेकिन इकरमा जी घरवारी अची करे कलमो पढ़ियो हो उहा त मोमिना थी वई हुई इकरमा जी घरवारी ॾिसे पई अॼु रहमत वारे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी रहमत जो मींहुं वॾ फुड़े खां बि वधीक वसी रहियो आहे सोने लाल लतीफ़ सरकार से फरमायो त क़िबला मां कीअं तव्हांजी रहमत जी निस्बत मींहुं सां ॾियां छो त मींहुं मुताइता वसल पर सदा वसी तूं मुंहिंजा साईं मुंहिंजे मथां बुढ़ो मलाहिम छजो मुंहिंजा सोना तुंहिंजे मींहुं बरसात जी तुंहिंजे रहमत जी का हद ई कान्हे का मुद्द ई कान्हे का जॾहिं कॾहिं तव्हांजी रहमत बरसात रहमत वारी वसी रही आहे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो आम ऐलान माफ़ी जो ॿुधी करे इकरमा जी घरवारी चवे पई त छो न इकरमा खे पाण सां गॾु वठी अचां हबीबन करीमन जे क़दमनि ताईं पहुचाए छॾियां त जीअं मां कलमो पढ़ियो आहे त हू बि कलमो पढ़ी वठे उन्ही खे भी माफी मिली वने हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी दरबार में जी करे अर्ज़ गुज़ार थिया क़िबला मां त तव्हां ते ईमान आंदो आहे मुंहिंजी उम्मीद आहे त मुंहिंजो वर बि तव्हां वटि मां वठी अचां उन्ही खे अमन मिले तव्हां उन्ही खे ईमान अता फरमायो हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो असां उन्ही खे अमन ॾींदासीं घरवारी गिची में गारो विझी करे अर्ज़ करे रही आहे त क़िबला साईं तव्हां उन्ही जे गुनाहनि ॾे न ॾिसजो उन्ही जे बदगालियुनि ॾे न ॾिसजो क़िबला हमेशह तव्हां सां हुननि दुश्मनियूं कयूं आहिनि उहद में तव्हांखे वॾी तकलीफ़ ने पहुचाई हुई सुहिणा तव्हां उन्ही जे इन फिरकार ॾे न ॾिसजो क़िबला पंहिंजो नंढ सुञाणजो तव्हांजी दरबार में मां वठी ईंदुसि मदीने वारे साईं इरशाद फरमायो सुहिणे लाल लतीफ़ सरकार सां उन्ही जी तर्जमानी फरमाई आहे ओ माई ही आम दरबार ना है ही उहा त दरबारा जो पाए पांधग जीअ में अंगण जे अचल अवगण बचाइयो ढकण थी ढक जल तोड़े लख हो जल तभी माफियों निजन में धिरा हिकिड़ो त तुंहिंजो वर छा पर दुनिया सॼी असांजे दरवाज़े ते अचे त असां उन्हनि खे बि माफ़ करण वारा आहियो इकरमा जी घरवारी निकिरी पई आहे त पंहिंजे वर खे मां वठी अचां घर ॻोल्हाई दर ॻोल्हाई शहर ॻोल्हाई पर ॻोल्हाई इकरमा जो ॾस कोन पियो मिले ॿाहिरि निकिरी पई आहे शहर खां ॿाहिरि निकिरी पई आहे मुंहिंजो घोट काथे ॾिठव मुंहिंजो वर काथे ॾिठव ॾस मिले पियो त हितां बीठो रहियो हिते असां ॾिठोसीं हिन रस्ते खां असां ॾिठोसीं इकरमा जी घरवारी उन्ही जे पोयां हलंदी वञे पई आख़िरकार ॾस ॾियण वारा बि ख़तम थी विया इकरमा जी घरवारी परेशान थी वई त अले कहिड़े पासे वियो अले कहिड़े पासे मां वठी अचां इकरमा जी घरवारी हिम्मत कान पई हारे दिल जे अंदर ख़्याल पियो अचे त बेहम मुंध बंभोर में तो कर को वाको वस चढ़ी चोट चपले पैर पुन्हो जो बस दौरण मंझा दस पवंदई हो त पुन्हो जो ओ माई सब्र करे नवे हल हिम्मत न हार निकरी पो तो हबीबन करीमन खां भी इजाजत वरती आ इकरमा जी
घरवारी हलंदी हलंदी वनी इकरमा के समुंड जे किनारे ते गोले लहे थी। इकरमा के इकरमा ॾिसी करे पंहिंजी घरवारी के खुश थी पियो आ त भलो थियो जो घरवारी भी अची वई। हाणे त कॾ पिया गुज़ारींदासीं। इकरमा जी घरवारी पंहिंजे मुड़ुस साण वञी मिली आहे। मुड़ुस खे चवे पई त मुड़ुसनि जो इहो कमु न आहे, मर्दनि जो इहो कमु न आहे जो पंहिंजा घर छॾे हलिया वञनि, पंहिंजनि बचनि ते बि साथ न ॾियनि, पंहिंजे नंगनि ते बि साथ न ॾियनि। तुंहिंजो पीउ त वॾो पहलवान हुओ पर तुंहिंजी पहलवानी काॾे वई हली? एतिरो तूं बुज़दिल बणिजी वियो आहे जो शहर ई छॾे हलियो वियो आहे। अहिड़ा जो ताना हुनखे हयाई त हुनजी दिलि बि नरम थी पई आहे। हुनखे ॿुधाए रहियो आहे त ॿी त ॻाल्हि कान्हे का, पर पीउ जी जेका नसीहत हुई उहा मूंखे यादि अची रही हुई त कॾहिं बि हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे साम्हूं न अचिजांइ। मां ॾिठो त मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिन शहर में पिया हलंदा, मतां ओचितो नज़र पइजी वञे त बाबे वारो दीन मूंखां न हलियो वञे। मां तॾहिं भॼी आयो आहियां। तॾहिं इकरमा जी घरवारी बि चए त हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आम माफ़ी जो ऐलान करे छॾियो आहे। अॼु दुश्मन बि हबीबन करीम जे रहमत मंझां फ़ाइदो वठी रहिया आहिनि। इकरमा मोटी पंहिंजे घर हल, भली तूं ॿाहिरि न निकिरजांइ, भली तूं ॿाहिरि न घुमजांइ, पंहिंजे घर त हल, पंहिंजो घर तो छलाए छॾियो आहे। इकरमा पियो चवे त चौधारी मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ग़ुलामनि पंहिंजा ख़ीमा लॻाए छॾिया आहिनि। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे ग़ुलामनि जे ख़ीमनि जे तरफ़ हली रहिया आहिनि। मतां मां अंदरि दाख़िल थिया त साम्हूं मां अची वञा। हाणे तोखे ख़बर हूंदी त हबीबनि जो ख़ीमो कहिड़े पासे आहे। मूंखे अहिड़ी तरह मूंखे वठी हलजाए जो ओॾां न हलां बल्कि सिधो पंहिंजे घर हलां। इकरमा जी घरवारी इकरमा खे हथ हथ में ॾेई करे चवे पई त परेशान न थी, मां तोखे सिधो थी माग ते वठी हलां। इकरमा जी घरवारी पंहिंजे मुड़ुस खे हथ हथ में मिलाए हले थी। इकरमा कंध हेठि कयो, मके जे शहर में दाख़िल थियो। पीर जी नसीहत यादि करे काॾे कंध कोन पियो खणे, पर इकरमा पंहिंजे अखियुनि जी चोटी सां हेॾे होॾे नज़र कंदो हले पियो। इकरमा जो कंध हेठि लॻो पियो आहे। इकरमा जी घरवारी पंहिंजे मुड़ुस खे वठियो अहिड़े रस्ते खां बि आणे जंहिं रस्ते सां मुस्तफ़ा करीम जो ख़ीमो मुबारक आहे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ीमो मुबारक आहे। इकरमा जी घरवारी ओॾां वठी आई आहे जीअं जो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ीमे मुबारक जे दरवाज़े ते अची पहुती आहे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मसनद मुबारक जे मथां जलवा फ़रोज़ आहे। इकरमा जो कंध हेठि लॻो पियो आहे, अखियुनि जे चोटियुनि सां हेॾां होॾां नज़र कंदो पियो अचे। इकरमा खे ख़ुशबू अची वई आहे। इकरमा जो दिमाग़ मुअत्तर थी वियो आहे, जिस्म में झटको लॻी वियो आहे। घरवारी बाहि खे थोरो लोॾो ॾिनो आहे त ख़्याल तब्दील थिए, मथे मुंहुं खणे। इकरमा जो ख़्याल तब्दील थी वियो आहे। इकरमा जी जीअं जो मथे नज़र खॼी वई आहे त साम्हूं रहमत वारा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जलवा फ़रोज़ हुआ। नज़र मथां पइजी वई। मुस्तफ़ा करीम जी भी नज़र इकरमा जे तरफ़ थी वई आहे। अख साण मिली वई आहे। इकरमा जे वजूद में बाबली चालू थी वई आहे, ॼण त ज़मीन पेरनि खां छॾाइजी वई आहे। इकरमा जो कंध हेठि थी वियो आहे। लिङनि कांडा जी विया आहिनि। मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जलवा फ़रोज़ आहिनि। इकरमा जी घरवारी अखियुनि जे इशारे सां हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तरफ़ नज़र करे रही आहे। क़िबला मुंहिंजो कमु हो तव्हांजे दरवाज़े ते आणण, हाणे तव्हांजो कमु आहे त हिनजी नज़र तुंहिंजी दिलि जे मथां नज़र कयो, हिनजी दिलि जी दुनिया तब्दील फरमाए छॾियो। रहमत वारा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे मसनद मुबारक तां मथे उथिया आहिनि। ख़ीमे मुबारक खां ॿाहिरि निकिरी करे इकरमा जे साम्हूं अची विया। इकरमा जे कुल्हे ते हबीबन करीमन ज़ोर सां हथ हलियो आहे, झंझोड़े रहिया आहिनि। इरशाद फरमाए रहिया आहिनि त इकरमा सुञाणे थो त तूं इकरमा आहीं। इकरमा कंध ते मथे खण, कंहिंजे आॾो तूं बीठो आहे। नज़र ते मथे खण, तुंहिंजे आॾो केरु बीठो आहे। अॼु तूं उन्ही जे साम्हूं आई जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला आसमाननि ते इंतज़ाम कंदो आहे, जेको जुतीअ समेत अर्श जे मथां हलंदो आहे। इकरमा पंहिंजी नज़र ते मथे खण, कंहिंजे आॾो बीठो आहे। इकरमा जी जो कंध झुकियो पियो आहे, अखियूं हेठि लॻियूं पियूं आहिनि।
लिंगन में लर्जी पैदा लगी भैया जुबान हाल सा अर्ज करे रहो आत किबला मां कीअं नजर मथे खणा जो उका पील अखिन में मुझा सोना तोखे दिखाती साजन इन्हीं सिंहसी फटेई घना फकीर हाणे पियो ममार जमीर तुझो पहिरियो ही पूरो लगो ओ मुझा सोना तुझी पहिरी नजर ही मुखे खाए छॾियो हाणे किथां मुंह में ताक़त आई जो ॿीहर पंहिंजी नज़र मथे खणी सघंदो हुजां ओ मुंहिंजा सोना चॾहिं खणी थो जमाल मां इहे अजब संदई अखिड़ियूं करे सीर सीने मंझां जीअ वञल जकड़ियूं हाणे तक न मूं तकड़ियूं सहब न मूं सहण जी ओ मुझा सोना मुझे वजूद में किथा साहब आई जो तव्हां जूं नज़रूं मां सही सघंदो हुजां किबला मुंहिंजा जेकॾहिं हवाल पुछो था बस मुंहिंजा हवाल ही आहिनि ॾट ग़ुलामी जो ॻिची में विझी करे कंध तव्हांजे कदमनि में ॾियण आयो आहियां पंहिंजी ग़ुलामी में मूंखे क़बूल फरमायो निगाहन में रब करीम ताकत और कुव्वत रखी है जो सुभान अल्लाह एड़ी जे हिकड़ी नजर असांजे तरफ थी वने त असांजा ॿिन्ही जहान में बेड़ा पार थी विया पर यकीन जानो ताज मस्जिद वाराओ यकीन जानो अॼु जो सुकून अची रहियो आहे कंहिंजे अख में ॻोढ़ो अची रहियो आहे यकीन जानो त मुस्तफ़ा करीम जी पूरी नज़र असां गुनहगारनि जे तरफ़ आहे पूरी नज़र असांजे तरफ़ आहे इंशाअल्लाह ताला असांजा बेड़ा पार थियण वारा आहिनि यारो हू महबूब अली सलात व सलाम एॾा मेहरबान हर वक्त असां उम्मत खे यादि करण वारा के घड़ी ते असांखे कोन विसारियो अथल दुनिया में अचनि था अचनि साण ताई सिधो करे सुभाणे लेकिन महबूब अली सलात व सलाम जिन काबे ॾे मुंहुं करे रब जो हम्द बि कनि था सजदो करे पंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं बख़्शिश जूं बि घुरी रहिया आहिनि सॼी ज़िंदगी बि दुआऊं बख़्शिश जो रोज़े अतहर में रखण खां बाद बि दुआऊं बख़्शिश जूं घुरी रहिया आहिनि क़यामत ताईं पाण दुआ बख़्शिश जे लाइ घुरंदा रहंदा ओ उम्मती तूं छो अहिड़े महबूब खे विसारियो आहे हुन यार असांखे कॾहिं कोन विसारियो आहे तोखे बि घुरिजे त पंहिंजे यार सां साथ निभा उन सां मुहबत जो सबूत ॾे हुनजे हुकुम ते तूं अमल करे ॾेखार उनजी सुन्नत ते तूं अमल करे ॾेखार यार जे फरमान ते अमल करे ॾेखार अॼु तूं पंहिंजो ईमान मज़बूत कर पंहिंजो अक़ीदो संभाल पंहिंजो अमल संभाल ग़ैर खे हक़ न आहे जो असांजी ईमान जी गैरत खे ललकारींदा हुजनि को वक़्तु हूंदो हो सहाबा किराम जो वक़्तु हो फारूक आज़म जो पैगाम फारूक आज़म जो ख़त फारूक आज़म जो एलची जेकॾहिं किसरा कैसर जे ऐवाननि ताईं पहुची वेंदो हो त हुनजे ऐवान में थरथला मची वेंदा हुआ कुर्सी जे मथां उहे सुपर पावर बादशाह वेही कोन सघंदा हुआ उभा बेरा उभा थी बीही रहंदा हुआ एॾी वॾी ताक़त मुस्लमाननि खे हुई अगरचे फारूक आज़म जे कपिड़नि जे मथां 100 चचूं बि लॻल हूंदियूं हुयूं तंहिंजे बावजूद बि ईमान जी ताक़त हुई इश्क जी ताक़त हुई अमल सालिह जी ताक़त हुई त दुश्मन बि टिजंदा हूंदा हुआ सुपर पावर बि लहराईंदा हुआ उहे बि पंहिंजे मज़बूत किलनि ऐं बुर्जनि जे अंदरि वेही करे धड़कंदा रहंदा हुआ अॼु मुस्लमान बि खड़ा आहियूं मुल्क बि असांजा खड़ा आहिनि सुपर पावर असां वटि एटम बम बि आहे तव्हां मुंहिंजा केर बि तेसीं ताईं सचो ईमान वारो नथो थिए जेसीं ताईं पंहिंजे अबे अम्मा अहल औलाद बल्कि टोटल दुनिया जे इंसाननि खां वधीक मुस्तफ़ा करीम सां मोहब्बत करण वारो न हूंदो दुनिया जूं मोहब्बतूं छॾे मदीने वारे मीर सां पंहिंजो पांधा टकाए त ॾिस उन सां दिलि लॻाए त ॾिस उन सां मोहब्बत करे त ॾिस उन खे पंहिंजी दिलि ॾेई त ॾिस उन जे नाले ते पंहिंजो सिर कुर्बान करे त ॾिस पोइ जेकॾहिं तुंहिंजे वजूद जे अंदरि अहिड़ो इश्क बि पैदा थी वञे अमल सालिह बि तो वटि अची वञे त पोइ बद मज़हब खे का बि ताक़त पैदा कान थींदी जो असांजे ईमान जी ग़ैरत खे ललकारींदा हुजनि या
अलैहिस्सलाम जो नबी आ पंहिंजे नबी ते पाण अटैक करे रहा है। कदा चवन था तो नबी के इल्म गैब जो ना है, कदा चवन था नबी नूर ना है, कदा चवन था तो नबी हाजिर नाजिर ना है, कदा चवन था नबी जो इल्म नबी जो मीलाद न कयो, कदा चवन था छा मुस्तफा के बारे में चवन था। उनके यकीन थी वियो है तो मुसलमान के दिल में था कलमात पढ़ी रहा है। मुस्तफा पंहिंजे नबी की इस्मत अजमत निकरी रही है। जरा मुस्तफा की अजमत निकरी थी ईमान कमजोर थे तो तरह बद मजहब या गैर असाने बथा एतरे केतरो हल्ला करे रहा है। तू पंहिंजो ईमान मजबूत कर, अकीदो मजबूत कर, अमल साले धार तो कंहिंखे ताक़त न थी जो तुंहिंजे तरफ़ मेरी अख खणी करे नज़र कंदो हुजे। छो असां कमजोर थी वियासीं? अचो पंहिंजे नबी अलैहिस्सलाम जे फरमान ते अमल कयूं ऐं असां सुनी सगोरा पाण बि मोहब्बत की दावा वॾी करे रहिया आहियूं, अमल में असां खुटा पिया आहियूं। छो खुटा पिया आहियूं? ए सुन्नी तूं अमल कर, तूं पंहिंजी ज़िंदगी सुधार, पंहिंजी ज़िंदगी मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जिनजे सुन्नत जे मुताबिक़ तूं गुज़ार। तुंहिंजा हिते बि बेड़ा पार तो उते बि तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। पंहिंजे नबी अलैहिस्सलाम जिनजे हुकुम ते हर वक्त तव्हां लब्बैक चओ। केर मुस्तफा जे फरमान ते हाज़िरा? हथ मथे खणी करे, हथ मथे खणी करे असां सभई मुस्तफा करीम जे फरमान ते हाज़िर आहियूं। मां लब्बैक चवां, तव्हां या रसूल अल्लाह चओ लब्बैक लब्बैक लब्बैक। ओ तेरे हुक्म ते से हर दम तैयार, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। ओ चंद जहान भी कर सोवार बार, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। ओ जॾहिं बेसोहणा सद किताबे ए सुन्नी जमायत जियो ॾींदावे, ऐं जॾहिं बेसोहणा सद किताबे सुन्नी जमायत जियो ॾींदावे। इहो इस्तजीबुदा है सरार, लब्बैक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। ओ जिंदे जहान भी कर सो बार बार, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। ओ नाव तो सादे ए जलसे करेंदे, मुल्क दे सुन्नी कद से करेंदे। नाव तो सादे जलसे करेंदे, मुल्क दे सुन्नी कद करेंदे। उदे जा महफिला कर सो बार बार, लब्बैक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। ओ तेरे हुक्म ते से हर दम तैयार, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल। है दुश्मन तेरे धूल थी में सदा नजदी नालायक कूड़ थी में सदा। है दुश्मन तेरे धूल थी में सदा नजदी नालायक कूड़ थी में सदा। जब सुन्नी मरे सल नारा मेरे
सिर पे तो सादा साहिब सादा खास खलील को चाह तो सादा साई सिर पे तो सादा ए साहिब सादा खास खलील को चाह तो सादा वहवा भी हर चिठिया महमार लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह उते दा मोर चिठिया है जिन्नसार लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह उते दे हुक्म दे से हर दम तैयार लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह ओ चंद